अजनबी रास्ते मेरी तन्हाई पर मुस्कुराते रहे, मैं बहुत देर तक यूं ही चलता रहा, मैं बहुत देर तक यूं ही चलता रहा, तुम बहुत देर तक याद। हिते त सुम्ही ही नथो सघिजे, जंहिंखे सुम्हणो हो उहो सुम्ही पियो। मां सुम्हंदुसि त हुकूमत अमन अमान में ख़लल सम्झंदी। लॻे थो हिते सिक्योरिटी रिस्क न आहे, अस्पताल आहे, राति गुज़ारे सघिजे थी। ॾाढी आसान ऐं इज़त वारी आहे ज़माने जी ज़िंदगी। जेकरे तो वटि सिगरेट आहे यार, मूंखे बि सर्दी आहे ॾाढी यार, महिरबानी, थैंक यू। मां फ़क़ति यतीम ई त आहियां, यतीम थियण में मुंहिंजो पंहिंजो को बि अमल दख़ल कोन्हे। ज़िंदगी जो अॼोको ॾींहुं बि खुटो ऐं मौत जो हिकु ॾींहुं वधियो। मुझे प्यारी डायरी, तुझो सीनो वॾो आहे, तुझी दिल वॾी आहे, महीननि जो दर्द पाण में समायो अथई। ही ज़मानो तो वाह जो वारिस बणिबो, सी ॾाढो आहे, निंड ई न ईंदी, छो न तोखे पढ़ी राति गुज़ारिजे। वालेकुम अस्सलाम। कह में कम आए साईं, तमाम कम मुंह में खैर ता है। तू केर आहे? साईं, मैं किराए जी जगह लाया आहियां, ख़बर पई तव्हांजी जगह ख़ाली आहे। बराबर, जाइ त ख़ाली आहे। अचो अंदर था ॻाल्हायूं। अंदर? हाँ बाबा, अचो अचो। बजायूं ख़ाली आहिनि। हिकिड़ी जगह हिन जे भरिसां आहे, हुन में हिकु कमरो आहे। ॿी जगह थोरो परते आहे, पर उहा कुशादी आहे ऐं हुन जो किरायो बि कुझु वधीक आहे। चाचा, मुंहिंजे लाइ हिकिड़ी कमरे वटि जाइ सही रहंदी। अकेलो आहियां, वधीक कमरनि जी ज़रूरत न आहे। इहो त सही आहे त तूं अकेलो आहीं, पर बाबा हिन पाड़े में सभु आकहनि वारा रहनि था, छड़ो त कोई नथो रहे। बसि चाचा महिरबानी कयो, ग़रीब आहियां, जे रोज़गार जो चङो बंदोबस्तु थियो त आख़िर ठही पवंदी। छा मतिलबु? आकह बि ठही पवंदी? हाँ चाचा, बसि रुगो रोज़गार जो चङो बंदोबस्तु थिए। मियां ॾिसण में त चङो थो लॻे, पंहिंजे ज़िमे ते तोखे रहाए त सघिजे थो, पर इहो त ॿुधाए महल ते किरायो ॾेई सघंदे? हाँ हाँ चाचा, भला वॾो आहे। हा, इहो बि ॿुध, जेसिताईं तुंहिंजो को अचे त तोखे इहा बि सहूलियत ॾेई सघिजे थी त बवेला मानी टिकी तोखे हितां मिलंदी, पर हुनजो हिसाब किताब किराए में लॻंदो। ठीकु आहे चाचा, पर तूं इहो त न ॿुधायो त तूं कंदो छा आहीं? बसि चाचा कुझु पढ़ियो लिखियो आहियां, हितां हुतां एतिरो कमाए वेंदो आहियां।
जो खाई भी सघां ऐं तव्हांखे किरायो बि ॾेई सघां। चङो चङो, जंहिंमें ख़ैर, भली तूं रही पओ, पर पाड़ो आहे आकहनि वारो, थोरो ख़्यालु रखजांइ। तव्हां बेफ़िक्र रहो, अखियूं आहिनि चाचा। हेॾा मानी पई अथव, कपिड़ा इस्त्री वग़ैरह लाइ अथव त ॾेई छॾियो। घणो कमु मां पाण कंदो आहियां, तव्हां तकलीफ़ न कयो। न न अहिड़ी ॻाल्हि न आहे, तकलीफ़ छा जी, हूअं बि तव्हांखे खोड़ सारा कम हूंदा। तव्हांखे त मुंहिंजी ख़बर बि न आहे कि मां केरु आहियां, किथां आयो आहियां। तव्हां ठीकु था लॻो, इहो ई खोड़ आहे। मां चाहियां थो त तव्हांखे मुंहिंजे मुतलिक़ कुझु त ख़बर हुजणु खपे। जॾहिं बाबा ई ज़रूरी न आहे सम्झो त मूंखे बि ज़रूरी नथो लॻे। 2 मिंट बीहो, मां तव्हांखे पंहिंजे बारे में कुझु ॿुधाइणु चाहियां थो। अगरि मां तव्हांखे कुझु ॿुधायो न त मूंखे ईअं लॻंदो त मां तव्हां पीउ ऐं धीउ सां का ठगी कई आहे। इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि जी ख़बर बाबा ऐं पाड़े वारनि खे पई त तव्हांजो रहणु हिते मुश्किल थी वेंदो। छा कजे, पर इहो सभु सच आहे। अफ़सोस मां जो नालो खयो, तव्हांखे बुरो त महसूसु कोन थियो? न न, मूं पंहिंजी सम्झ वारी हिन उमिरि ताईं कंहिं बि हुन सां एतिरो विच में न आहे ॻाल्हायो। मूंखे ख़बर न आहे त कहिड़ा जज़्बा, कहिड़ा वास्ता रखी कंहिंसां कीअं ॻाल्हाइजे। मूंखे बि ख़बर न आहे त मर्दनि सां कीअं ॻाल्हाइबो ऐं कंहिंसां कहिड़ो वास्तो हूंदो आहे। ख़बर त मूंखे बि नथी पए त आख़िर मां तव्हांखे सभु कुझु छो थो ॿुधायां। आख़िर दिलि जी कहिड़ी गुजर खे ॻाल्हायूं था? अलाए,
तू मूंखे ॿुधाए न त मां हिन माण्हू में कीअं रहां। मूंखे काई ख़बर न आहे। मुंहिंजो त कंहिंसां को वास्तो ई न रहियो आहे। अच्छा, हेसि ताईं तव्हांजो कंहिंसां को वास्तो न आहे रहियो, पोइ बि तव्हां माण्हुनि में गुज़ारियो थियो। हिनजो मतिलबु ईअं थियो त हर को ॿियनि सां वास्ता ज़रूरी बि न आहे। अलाए, तूं मूंसां ॻाल्हाइण नथी खुली या बाक़ी तूं ईअं गुज़ारियो आहे? मूं ईअं ई गुज़ारियो आहे। पोइ मूं में कहिड़ो एतमाद सम्झी ॻाल्हाई थी? बसि तव्हां सुठो ॻाल्हायो था ऐं पंहिंजो सभु कुझु ॿुधायो था। अच्छा, माना मां कंहिं औरत सां ॻाल्हाए थो वञा न? बाबा वालेकुम अस्सलाम। वे बाबा, अफरोज ये पैसा वठ, सजाद सां बाज़ार में वञ, दवाऊं वठी अचिजांइ। जी हाँ बाबा। बाबा सजाद जा कुछ कपड़ा हुया से ॾियण वई हुई मांस। छो माज़ूर आहे छा जो हुन जा कपड़ा वसा तैयार करे ॾियूंसि? अॼु खां पोइ हुन ॾे नई दिक़त। हू पाण ई किथां बंदोबस्त कंदो ऐं हा हू अकेलो थो रहे। तुंहिंजो होॾां वञणु ठीकु न आहे। बाबा तव्हां ई छा था चओ? तव्हांखे मूंखे भरोसो हुजणु घुरिजे। भरोसे जी ॻाल्हि न आहे। तोखे जेको चयो उहे कर।
को कम हुजे त ॿुधायो। तूं सुभाणे खां हितां टप रखण तोखे ॿुधायो वियो त अकेलो माण्हू हिते नथो रही सघे। सभु नियाणियुनि वारा आहिनि हिन पाड़े में। उहे तुंहिंजे विहण करण ऐं अचण वञण खे सुठो नथा सम्झनि। पर चाचा मूं त लिखी न रंजायो। तो इहो छो न ॿुधायो त तूं यतीम खाने में पलियो आहीं? तुंहिंजो को ओड़ी वारी कोन्हे को। भला यतीम खाने जे टुकड़नि ते पलियल माण्हू खे कहिड़ी ख़बर इज़त छा थींदी आहे? चाचा इहा तव्हां मुंहिंजी बेइज़ती था कयो। इहो सही आहे त मां यतीम आहियां, यतीम खाने में पलियो आहियां। पर मुंहिंजो मतिलबु इहो त न आहे त मां को सुठो न हूंदुसि या मूंखे कंहिंजी इज़त जी ख़बर न हूंदी। छा बि हुजे इहो असांखे हाणे न ॿुधाए। तूं असांजी पचर छॾ वरी ॿिए हंधि रहो। आख़िर हुन में कहिड़ो एब आहे? ऐब जंहिंजो न मिट न माइट न पीउ न माउ न को सहारो, उन ते कहिड़ो यकीन? जेकॾहिं तूं कुझु करे बि वेहीं त असां तोखे किथां ॻोल्हींदासीं? हुजे को घर ठिकानो त मंझे बि यतीम पलबो आहे, कॾहिं हिन हथ में कॾहिं हुन हथ में। उनखे शराफ़त जी कहिड़ी ख़बर? पर मूंखे त यतीम खाने मां सर्टिफिकेट मिलियल आहे। मुंहिंजी हालत चलत ते हू मुतमइन हुआ। आख़िर यतीम खे जवां थी ज़माने में बि त जीअणो आहे न। बाबा वञी ॿिए हंधि जीउ, पर हितो टपड़ पट। सोचो हो त घर घाट वारो थींदुसि, ॿार खानदान ज़िंदगी हूंदी पर उते छा मिलियो? बेइज़ती जेका तक़दीर जो हिसो बणिजी वई आहे। ही जहान त वधीक भयानक यतीम खानो आहे। काॾे वञे केॾी मोहताजी आहे। छो न मोहताजनि वारी कंहिं ख़ैराती इदारे में वञी रहिजे। ईअं ई करिणो हुजे हा त पोइ ज़माने जो कीअं थिबो? रहणो त हिते ई आहे, कंहिं ख़ैराती इदारे में वञी छो? उते त रहण जो बंदोबस्तु ऐं खाइण जो बि इंतज़ाम हूंदो, पर पोइ बि ज़िलत महसूसु थींदी त साॻियो वञी ॿियनि जी मोहताजी खईं, पाण कुझु न बणियुसि। पर छा कजे, यतीम लाइ ॿियो हंधि बि त कहिड़ो आहे। सभु ईअं त चवनि पिया त यतीम खे मोहताजीअ में बसर करे सब्र जो मौत मरी वञणु घुरिजे। सभिनी लानत मलामत ऐं ताना ॾेई ज़िंदगी गुज़ारण खां दिलि खणाए छॾी आहे। इहा सही ॻाल्हि आहे त हीउ समाज जंहिंखे चाहे त लाइक बणाए ऐं जंहिंखे चाहे थोॾे यतीम बणाए। हाणे को ठिकाणो बि कोन्हे। राति जो सीउ वधण करे जोड़नि में सूर वधी वियो आहे। छो न 2 महीना जेल जी गरम दोज़ख में रही हयाती गुज़ारिजे। घटि में घटि हीअं करण सां हीउ समाज बची त वेंदो, इहो सही आहे। पर जेल में वञे कीअं? साम्हूं छोकिरी पई अचे ऐं सिपाही बि नज़र पियो अचे। छो न हुन छोकिरी सां मज़ाक कजे ऐं ईअं मां गिरफ़्तार बि थी वेंदुसि। मिस्टर छाजो मूड? इथे वही कॉफी पीजे या सैर सपाटो कजे। केर है तू? मस्ती छो तो करे? केर के तू छा कंदी? मूड आहे त वेलकम। भला ये गाला तो को हल पर हलबो केड़ा? मन तू इते पी, मां हाणे गाड़ी काए तो चाह।
अहिड़े समाज हिकिड़ी औरत अफरोज़ बि हुई जंहिं पे ॻोड़ा ॻाड़िया ऐं ॿी औरत ही बि आहे। कहिड़ी औरत जो भरोसो माण्हू लाइ मंज़िल आहे। इहो बैग मुंहिंजो आहे। हरपैदी छा आहे तुंहिंजो बैग आहे? सर कॾहिं पुलिस वारनि खे करनि केस? माफ़ कजो, जेकॾहिं अव्हां खां बेख़्याली में ईअं थी वियो आहे त ख़ैर आहे। हाणे मूंखे वापसि कयो, लुड़कण जी कहिड़ी ज़रूरत आहे? छाजी बेख़्याली? मूं खयो आहे, तोखे जेको करिणो आहे सो कर। अच्छा, माना त तव्हां न ॾींदव? ठीकु आहे, उहो ई मुंहिंजे कम जो न आहे। मूं पाण सुबुह होटल तां खयो हो, को वायरस कोन्हे। कंहिंजा सर्टिफिकेट ऐं कागज़ अथसि? भले खण। ही कहिड़ो तमाशो पियो थिए? छा कयां? नेक नामी त नेक नामी, पर बदनामी भी साथ छॾींदे पई वञे। हाँ, इहो ठीकु रहंदो। सिनेमा में किरी अंदरि भञ डाह कजे, अमन अमान में ख़लल विझिजे, ज़रूर 2-3 महीना जेल आराम सां हली वेंदो। ॾिसो छा पकड़ियो नुक़सान थो करे। हिन में त केरु विझंदो? लॻे त यूनिवर्सिटी जो कामेड़ थो। इहे मौज बसि उहे ई कंदा आहिनि, वधीक नुक़सान कोन कंदो। छॾियोसि। हा हा, मथां हुकुम मिलियल आहे। अॼु फिल्म ॾिसण लाइ यूनिवर्सिटी जा शागिर्द आयल आहिनि। मथां यूनिवर्सिटी बंदि कराए हड़ताल कनि। वॾी ॻाल्हि आहे। पुलिस शागिर्दनि खां एॾो थी टिजे। हुकूमत शागिर्दनि खे त वॾियूं इजाज़तूं ॾिनियूं आहिनि ऐं अवाम खे ईअं कंदे पकड़ियो वञे त हणंदसि काठ में। वाड़े समाज तुंहिंजा रूप बहरूप। को बि वारस न थींदो। मुंहिंजो आईंदो वरी बि यतीम खानो या जेल आहे। साम्हूं घिटी में वञी कंहिंजे घर चोरी कंदे पाण पकड़ाईंदुसि ऐं ईअं जेल हली वञो। खामोश पिया रहो। जो थोड़ी भी चुप कई थी तो लठ में गोल अचे तुसें। पंहिंजा भॼन मत कर। ॿियो हथ बि मथे कर। न ठोकिया तो लठ। ॿियो हथ मथे नथो खणी सघां। छो? चालाकी तो करी? ॿी बांह जे सनन में सूर आहे। जोड़न ते सूर? हाँ, परियां सोज हुई। हाणे तो संदन जो सूर बि वधी वियो आहे। शुगर बि जिंद नथी चढ़े। चालाकी न कर। जल्दी ॿुधाए त कहिड़ो सामान किथे रखियल अथई? मुंहिंजा तोखे जेको खणणो आहे वञी खण। मौत ई नथो थियो। वाकई तूं उथी नथो सघीं। मूंसां बि कुझु महीननि खां साॻी वेदना।
सूरी अहिड़ो आहे सीअ में त जीअं ई जंजाल करे थो छॾे पर ॿुध तूं पेशावर चोर तो नथो लॻे न न मां पेशावर चोर न आहियां त पोइ केरु लावारिस यतीम मुंहिंजो कोई बि कोन्हे को जीअं यतीम खाने मां निकितो आहियां ॾाढी वठी वठां कई आहे मूंखे किथे पनाह पको रोज़गार या को ठिकाणो न आहे मिलियो हिन समाज त बीमार करे छॾियो आहे हाणे त हिन जहान खे ॿुधाए बि नथो सघां त मां यतीम आहियां ॾाढी निदामत ऐं शर्मिंदगी थी थिए बाबा जे गुज़रे वञण खां पोइ अम्मा यतीम खाने में छॾे वई मूंखे बि ईअं ई लॻो हीअ पुलिस खे कोन घुरायमि जेको रट खणी निकितो आहे उहो चोर कीअं थो थी सघे तोखे बदिलाइण मां कहिड़ो फ़ाइदो पर मां जेल वञण थो चाहियां पुलिस घुराए मूंखे जेल मारियो प्लीज़ जीअं साल लाइ मूंखे पनाह मिली वञे इनखे पोइ ॾिसूं था तूं हाणे अचो और ब्रांडी खणी अचो हाणे जे मूंखे जॻायो थो अथई त पोइ मूंखे रोपनी ॾे हा साईं मगर हे हिकु ॾींहं जो मसइलो न आहे बसि तव्हां पुलिस घुरायो मूंखे जेल में बंदि करायो अरे बाबा चयो न तूं हिरा चलाई चौकीदार कयूं था त उहो कुझु करे वठे न साईं मां हिरासल किथे आहियां नौजवान तुंहिंजे लाइ तॾहिं ई कुझु करे सघिबो जॾहिं तूं मूंखे कंपनी ॾिनी ठीकु आहे हुन जो मां रिटायर्ड पुलिस इंस्पेक्टर आहियां कुझु न कुझु त करे वठो हाँ साईं